मिले खाक में अहले शां कैसे कैसे मकी हो गए लामकां कैसे कैसे जीअं त मरहूम हाजी सुमरो भुट्टो जे रूह खे इसाल सवाब पहुचाइण ख़ातिर 25 जुलाई बिरोज़ आचर सुबुह जो 7 बजा खां मंझंदि 11 बजा ताईं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो बंदोबस्तु कयो वियो आहे। उनमें अव्हां खे ग़म में बराबर जो शरीक सम्झी दावत जो अर्ज़ु रखिजे थो। शिरकत फरमाए सवाबे दारुन हासिलु कंदा। सोगवार पुट बहादुर अली भुट्टो, कुर्बान अली भुट्टो, सहाफ़ी बरकत अली भुट्टो ऐं संदसि मरहूम जा 2 पोटा इमरान अली भुट्टो ऐं कामरान अली भुट्टो। अजल ने न किसरा ही छोड़ा न दारा, इसी से सिकंदर सफाते हैं।